सूरह सफ़ रुकु नंबर 2। ए ईमान वारो, अव्हांखे उन सौदागिरी जो ॾस न ॾियां छा जो अव्हांखे ॾुखो ईंदड़ अज़ाब खां बचाए त अल्लाह ऐं संदसि पैगम्बर ते ईमान आणियो ऐं पंहिंजनि मालनि ऐं पंहिंजनि जिंदनि सां अल्लाह जे वाट में जिहाद करियो। जेकॾहिं ॼाणंदा आहियो त उहो अव्हां लाइ भलो आहे। अव्हां जा गुनाह अव्हांखे बख़्शींदो ऐं अव्हांखे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं सुठियुनि जायुनि हमेशह रहण वारनि बहिश्तनि में उहा वॾी मुराद माणणु आहे। ऐं ॿी नेमत बि ॾींदो जंहिंखे दोस्त रखंदा आहियो। अल्लाह जे तरफ़ खां मदद ऐं फ़तह वेझी ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। ए ईमान वारो, अल्लाह जा मददगार हुजो जहिड़ी तरह ईसा पुट मरियम जे पंहिंजनि ख़ासि यारनि खे चयो त अल्लाह जे दीन में मुंहिंजा मददगार केरु आहिनि। उन्हनि ख़ासि यारनि चयो त असीं अल्लाह जे दीन जा मददगार आहियूं। पोइ बनी इसराइलनि मां हिकु टोली ईमान आंदो ऐं ॿीअ टोलीअ इनकार कयो। पोइ ईमान वारनि खे संदनि दुश्मननि ते ग़लबो ॾिनोसूं, पोइ ग़ालिब थिया।